साईं हमीद सिंधी साहब, मानवारा साईं काजी खादिम साहब, मानवारा साईं गुरमोहम्मद उमरानी साहब, मानवारा साईं मोहम्मद अली दीपलाई साहब ऐं मानवारा यावर अली काज़मी साहब ऐं महफ़िल में आयल सभिनी महिमाननि दोस्तनि ऐं बाबनि खे अस्सलाम वालेकुम। साईं मूं साईं ज़फ़र काज़मी ते जेको मज़मून लिखियो उहो हिन किताब सुहा मुंहिंजी सिंध में शामिल आहे। उहो जीअं त तवील आहे उहो मां कोन पढ़ंदुसि, मां सिर्फ़ ॿ सुफ़ा पढ़ंदुसि जेके हिन किताब में रहिजी विया आहिनि। ॿियो हीउ सोवींदड़ आहे ऐं हीउ जेको आहे काज़मी साहब जी वफ़ात खां पोइ यावर काज़मी मोमिन बुलो असां गॾिजी कढियो। हिन में साईं जूं पेंटिंग्स बि आहिनि ऐं जेके तासिराती वफ़ात खां पोइ बुक हो हुन में जेके तासिराती नोट्स आहिनि उहे हिन में शामिल आहिनि। हाणे मां सिर्फ़ 2 पेज हिकिड़ा पढ़ंदुसि जेके मुंहिंजे हिन मज़मून में रहिजी विया हुआ ऐं उहे तव्हांखे पढ़ी ॿुधायां थो। मुझो मज़मून किताब जे 141 सुफ़े का 177 ते ताईं हो ऐं पूरा 60 सुफ़ा हुआ, पर उन में कुछ ॻाल्हियूं जेके रहिजी वयूं ऐं कुछ वाधारो उहे मूं हिन 2 सुफ़नि में आहे जेको किताब जो हिकिड़ो सुफ़ो ई थींदो मां तव्हांखे पढ़ी थो ॿुधायां। रैबर डाइजेस्ट फेब्रुअरी 1974 ईस्वी जे टाइटल ते चंड ऐं छोकिरी जी तस्वीर ज़फ़र काज़मी जे आला आर्ट जो नमूनो आहे ऐं डाइजेस्ट अंदरि सुफ़े 5 ते सभ खां पहिरीं साईं ज़फ़र काज़मी जे इंतिहाई अहम ऐं छिरकाईंदड़ तहरीर गुमराह जे नाले सां आहे, जंहिंमें काज़मी साहब सिंध जे भटकियल ऐं जोशीलनि क़ौम परस्त नौजवाननि खे मुखातिब थी पंहिंजो नुक़्ता नज़र पेश कयो आहे। संदसि इन ई तासुर खे उन वक़्तु तमामु घणो ज़हर बहस आंदो वियो हो, जेको तासुर उन वक़्तु हिकु नेकिड ट्रुथ उघाड़ो सच हुयो जेको उन दौर में क़ौम परस्त जीएसएम जो नारो हणंदड़ नौजवाननि लाइ हिकु चैलेंज हो। हू चए थो त मूं पंहिंजे उस्ताद डॉक्टर नबी बख्श खान बलोच खे बि केतिरा ई भेरा चयो आहे त तो सिंध जे माण्हुनि जी तारीख़ लिखण में इंसाफ़ न कयो आहे। सिंध क़दीम आहे ऐं तमामु घणो एराज़ीअ में फैलियल आहे, पर अॼु जा दानिश्वर जंहिं सिंध जी ॻाल्हि कनि था तंहिंजी पखेड़ बू घटाए था छॾनि। मां सिंधियत परस्त आहियां, तंहिं करे सिंध ते आयल हर मवाद खे ध्यान सां पढ़ां थो। मूं लतीफ़ जे फंक्शन जेको 1975 ईस्वी में ॻोठ झंडोमरी में थियो हो तक़रीर कंदे इन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो हो त लतीफ़ जंहिं सिंध खे ॻायो आहे इन सिंध जी ॻाल्हि करियो। जॾहिं मोमिन बुलो यमूं अंडर ब्रिगेड आहे सलीम चना के इंतिहाई बेचैनी वारी हालत में फ़ोन करे घुराए चए थो त लतीफ़ सिंध जी ॻाल्हि करियो, लतीफ़ जे सिंध जी ॻाल्हि करियो। हू पंहिंजे मुताले जे आधार ते चए थो त क़दीम ज़माने में ग्रेट अशोका जे दौर में बुद्धिस्ट माण्हुनि सिंध मां वॾी माइग्रेशन कई ऐं पोइ सिंध जे उन्हनि माण्हुनि वञी चीन ऐं जापान खे वसायो। सो मुंहिंजे नज़र में घणे भाङे चीनी ऐं जापानी क़दीम सिंधी आहिनि। दरियाए सिंध जे करे बि ॿेड़ियुनि वसीले कश्मीर खां समुंड ताईं वॾो वापारु हलंदो हो, उन करे चीन ताईं अच वञ ऐं वापारी लॻ लाकापा आम हुआ। असांजा आलिम उस्ताद अदीब ऐं किताबुनि जो मुतालो तमामु घटि था कनि। ग्रेट अशोका बि जहिड़ो कर हाणोके दौर जो जनरल ज़ियाउल सदर हो जंहिं नालो ते इस्लामे वरितो पर कमु को ॿियो कयो। ज़फ़र काज़मी साहब पंहिंजे मुताले ऐं मुशाहिदे जे आधार ते चए थो त सोलंगी क़दीम ज़माने में तमामु आसूदा मच्छीअ जा वापारी हुआ। प्राचीन वक़्त में 100 लंकाउन यानी बंदरगाहों ताईं संदन मच्छी ऐं ॿियनि शयुनि जो वापारु हलंदो हो, तंहिं करे सोलंकी चवंदा हुआ, जेको अॻिते हली अची सोलंगी थी बीठो आहे। कचहरी कंदे काज़मी साहब ॿुधाए थो त हिंदुनि जा 52 तीरथ आहिनि, आमरीअ में बि हिकु आहे। हिंगलाज आख़िरी तीरथ आहे। आमरीअ खे अमरताब चयो वेंदो हो। वेदन आमरीअ ते 11 हिसा यानी तस्करा लिखिया आहिनि। आमरीअ में वॾे में वॾो मंदर हो। दरिया जे करे क़दीम ज़माने में आमरी पोर्ट बि रहियो आहे। हिंदुनि जी पुराणी क़ौम खतरी आहे। महिरबानी।
राशिद अली टेक्निकल असिस्टेंट सिंध म्यूज़ियम में हुआ भी, लेकिन 1977 में ज़फ़र काज़मी साहब के साथ अटैच रहा उनके हयात तक, जब तक वो हयात रहे। और मेरे सामने जो है ना माशाल्लाह मेरे डिपार्टमेंट के सिपह सलार और जो सेक्रेटरी भी रहे हैं गुल मोहम्मद उमरानी साहब। तो बहरहाल मैं शुक्रिया अदा करता हूँ बज़ में रूह रेहान का कि आज मेरे को ये थोड़ा सा मौका मिला है, तो मैं ताकि शेयर करूँ थोड़ी सी यादें ज़फ़र काज़मी साहब की। तो मैं शुक्रिया अदा करता हूँ जनाब अब्दुल हमीद सिंधी साहब का और यावर अली काज़मी साहब, गुल मोहम्मद उमरानी साहब और मोहम्मद अली डिबलाई साहब, सलीम चन्ना साहब और दीगर जितने दोस्त बैठे हुए हैं उनको मेरा सलाम। और यादें ये हैं कि ज़फ़र काज़मी साहब के पास मैं समझ रहा हूँ कि उस ज़माने में अब्दुल हमीद सिंधी साहब जो है पब्लिक स्कूल में प्रिंसिपल थे, तब से मैं उनसे वाकिफ़ भी हूँ। और मेरे हिसाब से उस ज़माने के ये चॉकलेट हीरो थे, जैसे उर्दू फिल्मों का अदाकार वहीद मुराद, उसी तरह मैं इनको समझता था। बहरहाल ये मेरे अपने दिल की बातें हैं। तो बहरहाल 1977 से मैं ज़फ़र काज़मी साहब का असिस्टेंट रहा, टेक्निकल असिस्टेंट, और बहुत सारे काम किए जिनका जिक्र अभी हमीद सिंधी साहब कर रहे थे। जितने म्यूज़ियम बनाए अल्लाह की मेहरबानी से उनके साथ में रहा हूँ। लेकिन अफसोस ये होता है कि ज़फ़र काज़मी साहब के साथ नाइंसाफ़ी हुई। लेकिन मैं ये बार बार कहता रहा और कहता रहूँगा, इंशाल्लाह मर जाऊँगा लेकिन कहूँगा ज़रूर। लेकिन उनके साथ उनको जो कम अज़ कम मेरे हिसाब से डायरेक्टर जनरल की लेवल से रिटायर होना चाहिए था। और जो उस वक्त के आला अख्तियार के जो लोग थे उनका नाम बहरहाल लेना मैं समझ रहा हूँ इस वक्त मुनासिब शायद ना रहे, लेकिन बहरहाल कुछ लोग समझ जाएंगे ना। तो बहरहाल उसके बाद रिटायरमेंट के बाद भी उनको एक्सटेंशन कर दी, रख दिया उनको, लेकिन कम अज़ कम सिंध लैंग्वेज अथॉरिटी का चेयरमैन ज़रूर होना चाहिए था। तो ये उनके साथ ज़्यादती हुई है। और अब भी कल्चर डिपार्टमेंट में ऐसे लोग बैठे हुए हैं जो सिर्फ बराए नाम बैठे हुए हैं, ना कुछ जानते हैं ना कल्चर से वाकिफ़। कल परसों भी सुबह बहरान में प्रोग्राम आ रहा था जिसके लिए मैंने कहा कि सब ठगी के ठा जो है लगाए हुए इन्होंने आपस में और नानी घोषणा बना रखा है। तो बहरहाल ये कि मेरी ये सारे साफ़ी हजरात भी और अच्छे लिखने लिखाने लोग बैठे हुए हैं, क्योंकि ऐसी बात जो सच बात है वो ज़रूर कहें। क्योंकि ज़फ़र काज़मी साहब जो है ना वो आर्टिस्ट ही नहीं थे, लेकिन मेरे हिसाब से वो एक आर्ट की यूनिवर्सिटी थे। मैंने अपनी ज़िंदगी में, आप यकीन करें कि ऐसा आर्टिस्ट नहीं देखा जो सिर्फ कलम चलाता था और मैं उनके साथ रहा हूँ, लेकिन कलम चलाता था और वो कुछ न कुछ बना देते थे ना, तो बल्कि अपने साइन नहीं करते थे, अपनी फोटो बना देते थे। इंशाअल्लाह आपने कहीं देखा उनका स्केच जो है। तो बहरहाल मैंने उनसे बहुत कुछ सीखा और उर्दू स्पीकिंग होने के नाते से आप यकीन करो 1977 से अब 2017 चल रहा है ना, तो तकरीबन 60 साल के होने के बाद मैं भी आया हूँ। 71 दिन बाकी जो है बच गए हैं इसमें रिटायरमेंट में। तो ये काज़मी साहब की मेहरबानी थी, उर्दू स्पीकिंग होते हुए मेरे को जो है ना अपना असिस्टेंट रखा उन्होंने, और तमाम जो है ना इदारा जानता है इस बात को। और उन्हीं की वजह से मैं ये सच जो आज सामने बोल रहा हूँ कि हो सकता है मेरे को इस बात का डर नहीं है कि ये बात कहीं भी चली जाए, किसी सेक्रेटरी के पास चली जाए, रिटायरमेंट में कोई मसला हो जाए, मेरे को इस बात की परवाह नहीं है। लेकिन बहरहाल उनके साथ ज़्यादती हुई, ज़फ़र काज़मी साहब आज याद तो कर रहे हैं, अच्छे अल्फाज तो याद कर रहे हैं, लेकिन उनको उस ज़माने में किसी ने याद नहीं किया। उस ज़माने में मैं कहता था कि साथ ज़्यादती हुई है, और उनके दोस्तों के ही नाम आते हैं उसके अंदर जो आज मेहरबान बड़ी बड़ी पोस्टों में बैठे हुए हैं। अभी भी चाहते तो इस तरह की उनकी बरसी इस चीज़ें मना सकते थे, लेकिन आज ये रूरान छोटी सी एक तंजीम है जो है, लेकिन वो वैसे दावे ज़रूर करते हैं कि मैं ज़फ़र काज़मी साहब ने कल्चर डिपार्टमेंट बनाया, वो बानी कल्चर डिपार्टमेंट के, लेकिन अब जो है ना वो बानी क्या बल्कि लोग सेक्रेटरी लेवल तक पहुंच गए, वो वहीं रह गए, उस पहली सीढ़ी को छोड़ के वो आखिरी सीढ़ी पे चढ़ गए वो। लेकिन बहरहाल ये है कि अभी वो याद भी उनकी यादें भी नहीं मनाते ना, तो मेरी उनसे शिकायत तो ज़रूर है। अब्दुल हमीद सिंधी साहब, यावर काज़मी साहब, प्रोफेसर काजी खादिम साहब, मोहम्मद अली बिलाय साहब ऐं ॿियनि दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम। जीअं त हर साल जीअं असां उन अदीबनि शाइरनि खे पंहिंजे पंहिंजे टाइम ते यादि कंदा रहंदा आहियूं, साईं ज़फ़र काज़मी साहब खे बि असां विसारियो कोन्हे, बस में रूह हाणे हमेशह यादि कयो आहे जॾहिं बि वक़्तु आयो आहे। सो हुन जूं ॻाल्हियूं त घणियूं आहिनि जेके हुन जूं कयल ख़िदमतूं आहिनि, सदियुनि ताईं जेकॾहिं इहो विसारे कोन सघिबियूं, माना एतिरी हुनजी महिनत आहे, एतिरो अदब हुनजो मक़ाम आहे, ऐं जेको कमु करे वियो आहे उहो विसारण जो उहो कोन्हे। ऐं फ़क़ति पंहिंजी शाइरी जे ज़रिए भेटा पेश कंदो साईं ज़फ़र काज़मी साहब खे। वियो पंहिंजे धीअ खे जीआरे हलियो वियो, असांजे अङण खे उजारे हलियो वियो। इल्म ऐं अदब जी वियो ॿारे ॾी आॾी, सिंध जी सूंहं खे ईअं सवारे हलियो वियो। वियो मोगलाए जो सिंधड़ीअ मां खां,
खरी नैण नज़रूं निहारे हलियो वियो सभिनि सां मिलण जी रहस आस दिलि में पीड़ी प्यार में ईअं पुकारे हलियो वियो पंहिंजे धीअ खे जीआरे हलियो वियो असांजे अङण खे उजाड़े हलियो वियो महबूब कुझु पल जो महिमान हो पर महबूब कुझु पल जो महिमान हो पर दर्शन में ईअं दिलि दुतारे हलियो वियो पंहिंजे महबूब कुझु पल जो महिमान हो पर महबूब कुझु पल जो महिमान हो पर दर्शन में ईअं दिलि दुतारे हलियो वियो पंहिंजे धीअ खे जीआरे हलियो वियो करे यादि अॼु उनखे साड़े थो बमरो करे यादि उनखे साड़े थो बमरो घणियूं पल खे हिकिड़े गुज़ारे हलियो वियो पंहिंजे धीअ खे जीआरे हलियो वियो असांजे अङण खे उजाड़े हलियो वियो असांजे अङण खे उजाड़े हलियो वियो महिरबानी काबिल एहतराम सदनी के अस्सलाम वालेकुम तुराब अली तुराब बाकी ज़फर काज़मी साहब वॾो माण्हू हुयो रहियो को वञी को इंसान आहे रहियो को वञी को इंसान आहे सही रहंदो सालनि सो क़ुरान आहे ज़मानो मतां ॾोही सम्झी तुराब सचो मुंहिंजे रब जो ई फरमान आहे काफ़ी अर्ज़ा बहत्तर नवा आयो कोन आहियां मुझे खबर इश्क जॾहिं खां आयो अंदर में इश्क जॾहिं खां आयो अंदर में सब कुछ साम्हूं आयो नज़र में इश्क जॾहिं खां आयो अंदर में सब कुछ साम्हूं आयो नज़र में इश्क असांखे अर्श घुमाए फर्श घुमायो हाणे लाथई पाण बदर में सब कुछ साम्हूं आयो नज़र में इश्क जॾहिं खां आयो अंदर में इश्क पढ़ाया बाब इल्म जा इश्क पढ़ाया बाब इल्म जा खोल किताब इल्म जा आहे वेठो बिरिय बशर में सब कुछ साम्हूं आयो नज़र में इश्क जॾहिं खां आयो अंदर इश्क तो गाणी में जिपलाए किते काती कत गिराए सूली आशिक पोट सब्र में इश्क जॾहिं खां आयो अंदर में सब कुछ साम्हूं आयो नज़र में इश्क अकुल के दूहे डाहे इश्क अकुल के दूहे डाहे चाहवरन के चायो चाहे साथी सब का इंसान सफर में सब कुछ साम्हूं आयो नज़र में इश्क जॾहिं खां आयो अंदर में इश्क सिखारी न्याज़ में निवड़त है तुराब तन मन तोर तरीक़त है हादी हामी थींदो अशर में सब कुछ साम्हूं आयो नज़र में इश्क जॾहिं खां आयो अंदर में सब कुछ साम्हूं आयो नज़र में मुअज़्ज़ज़ मेहरबान दोस्तन के आका मौजूद साईं ज़फर काज़मी साहब जे हवाले सां पर हिकु शइ जेका मूं नोट कई हुई त कोटड़ी जो हिकिड़ो असांजो दोस्त जेको डिप्टी डायरेक्टर जी पोस्ट ते हो पर उनखे ॾिसंदा हुआसीं त स्टेज ठाहिण में पाण चढ़ी पई मथे पोलनि ते रसियूं ॿधण स्टेज जी सेटिंग करण ऐं उन खां पोइ वरी उनखे ॾिसूं त एवॉर्ड ठाहिण एवॉर्डनि जा बॉक्स ठाहिण हुन जे शख़्सियत में ॿ पहलू ॾिठा त हिकु त हू ऑफिसर हूंदे पोल ते चढ़ी वञणु दीवार ते चढ़ी वञणु बैनर हणणु कंहिं बि शइ खां लवाईंदड़ हो त ॿिए तरफ़ वरी हुन में एतिरो आर्ट हूंदो हो एतिरो फन हूंदो हो जो हू वेंदे एवॉर्ड जे बॉक्स ताईं बि कोशिशि कंदो हो त हर शइ मां पाण ठाहियां ऐं हुनजे घर में मां हिकु बेड ॾिसी आयो आहियां जेको हुन पाण तयारु कयो आहे हिकु ॾींहुं सिंध म्यूज़ियम में मूंखे म्यूज़ियम घुमाईंदे हुन जो इज्तिमा थियो पंहिंजे उस्ताद जी मज़ार थो ॾिसे हे अथई साईं ज़फर काज़मी साहब जंहिं मूंखे इहो फन ॾिनो सेखारियो त ज़फर काज़मी साहब न सिर्फ़ु सिंध जे तहज़ीब ऐं तारीख़ खे गॾु करे हिकु जाइ ते सहेड़े ऐं संवारे हुनखे पेश कयो जेको ता क़यामत हर माण्हू हुनखे ॾिसी ऐं ज़फर साहब खे दाद ॾींदो पर हुन अहिड़ा शागिर्द बि पैदा कया जेके अहिड़ियूं ख़िदमतूं हमेशह कंदा रहंदा ऐं उन फन खे आर्ट खे जीआरींदा रहंदा गुलाम रसूल गर्ग इंफॉर्मेशन ऑफिसर पर हुन में उहा ई जेका अॼु साईं हमीद सिंधी साहब ॻाल्हि कई त पाण कोडर खणी ऐं शुरू थी वेंदो ऐं पाण जेको आहे हर
कम कंदो हो तो उहा साॻी जेका तबियत अॼु मूं महसूसु कई त उहा उनखे उस्ताद खां मिली आहे साईं ज़फर काज़मी साहिब खां ग़ुलाम रसूल गर्ग खे न त हूअं तबियत जे लिहाज़ खां हो मुख़्तलिफ़ आहे पर पंहिंजे फ़न सां सचाई जे लिहाज़ खां हो पाण शुरू थी वेंदो आहे हर कोशिशि कंदो आहे त हर शइ जो मां पाण ई कमु कयां हाणे जेकॾहिं इजाज़त हुजे त कुझु सिटूं शेर जूं न को हाजी न को गाज़ी न के शर्तूं न का बाज़ी हमेशा कमी दई आज़ी हिते मुनसिफ़ होते काज़ी ॾुखी आ तौर ताराज़ी खुदा के कर उथी राज़ी हमेशा कोन हूंदे तूं फनाई ज़िंदगी आहे बका बस बंदगी आहे होॾी होड़ छाजे लाइ भली बस सादगी आहे न कमी दई इहो माज़ी खुदा के कर उथी राज़ी हमेशा कोन हूंदे तूं अपो ॾाढो न कमी दो मदी माडो न कमी दो ही घर गाडो न कमी दो पुठियों आडो न कमी दो न का ही ज़ैब तमसाज़ी खुदा के कर उथी राज़ी हमेशा कोन हूंदे तूं ही मिल्कियत माल कंहिंजे लाइ ही हाज़िर हाल कंहिंजे लाइ ॾींहुं रोज़ी थो मौला पो ही रोटी दाल कंहिंजे लाइ न का मांजन न आराज़ी खुदा के कर उथी राज़ी हमेशा कोन हूंदे तूं नबी शाफी शिफा थींदो अली मुश्किल कुशा थींदो कलंदर किबरिया मुंहिंजो अची हादी हुदा थींदो रुगो कर नीह सां न्याज़ी खुदा के कर उथी राज़ी हमेशा कोन हूंदे तूं न दिल बज़ाद बंगलनि सां मिटीअ जो कमु छा महलनि सां न दिल बज़ाद बंगलनि सां मिटीअ जो कमु छा महलनि सां तुरा बि तंद आ पंहिंजी हलू गॾु न्याज़ मंदनि सां खपे 5 फुट जी एराज़ी खुदा के कर उथी राज़ी हमेशा कोन हूंदे तूं साईं वायद कंदड़ साईं अॼोकी बज़ में रूह रियाण जी गरजाणी में ऐं ज़फर काज़मी साहब लाइ कुझु सिटूं ॾिठियूं दोस्त जो ध्यानु तलब आहे हथ फन जा कपे तूं सगी कोन थो ही मिटी आ चिटी हथ फन जा कपे तूं सगी कोन थो ही मिटी आ चिटी दौर ई दौर खे यादि आहे कंदो चोर ई चोर खे तूं बि आहीं जिथे सच जीअं आ हली वक़्त आहीं किथे रंग वे ही चिटिया तो तारीख़ में भाग आहिनि खटिया सूंह स्केच में आहे निखिरी पई मुसवरी सेज में याद तो खे करे बज़म अॼु प्यार मां ॾिस कीअं थी भरे याद तो खे करे बज़म अॼु प्यार मां ॾिस कीअं थी भरे नाम तो खे ॾियां रोशनी रोशनी रात ऊंदा वञ ॾींहड़ा यार अच सच आहीं ज़फर काज़मी काज़मी आ वरी अच हली तूं वरी आ हली साईं महिरबानी ऐं जुमन भट्टी पूरी सॼी महफ़िल के मोरन के अस्सलाम वालेकुम चवां साईं सुठी सुहिणी महफ़िल में तव्हां सभिनी खे मुबारक हुजे अहिड़े वॾे शख़्सियत खे महफ़िल मचायो रचायो वेठायो काज़मी साहब वॾी शख़्सियत हुयो हुन ते ॻाल्हाइण बि वॾी ॻाल्हि आहे त मां चंद शहर जी भेटा मुंहिंजे नाव अर्ज़ कयूं त तुंहिंजे निशाने जा दड़ियूं दंग विया खणी त बि तो न सम्झो मज़हब तुंहिंजो तोखे ॿुधाए नंग विया खणी त बि तो न सम्झो हीअ वञी छो थी रोए हीअ भेण बि बस छो न वा माउ जी जल जे अॻियां यंग विया खणी त बि तो न सम्झो तो जे पोखियो तूं पिनी तुंहिंजे गुंदीअ दाणा किथे अॻ कथी जे आड़ में संग विया खणी त बि तो न सम्झो तूं त सोणो रंग भूरो घुंज चेहरे में न हो तूं त सोणो रंग भूरो घुंज चेहरे में न हो
तुंहिंजो मुहांडो गुल मिसल रंग विया खणी त बि तो न सम्झो महफ़िलूं तुंहिंजूं मतल ही साज़ बि तुंहिंजा हुआ महफ़िलूं तुंहिंजूं मतल ही साज़ बि तुंहिंजा हुआ गन जहिड़ो गेटार ॾेई चंग विया खणी त बि तो न सम्झो तूं मवाली चिलम जो थोरी घणी थाधल चवां तूं मवाली चिलम जो थोरी घणी थाधल चवां मौत मोह हीरोन ॾेई भंग विया खणी त बि तो न सम्झो तुंहिंजी ॿोली तूं थो तड़पी मंज़ूर थे मिंथूं जुमन तुंहिंजी ॿोली तूं थो तड़पी मंज़ूर थे मिंथूं जुमन तुंहिंजे ॿोली जा अखर अंग विया खणी त बि तो न सम्झो तुंहिंजे निशाने जा दड़ियूं दंग विया खणी त बि तो न सम्झो मां शराफन मथां ठाहे तोहमत मड़िया मूंखां कोन थींदो मां शराफन मथां ठाहे तोहमत मड़िया मूंखां कोन थींदो मर्द गभरू ॾिसी तोसां डांस कयां मूंखां कोन थींदो पाण अॼु बि पुॼारी आहियूं सूंह जा पाण अॼु बि पुॼारी आहियूं सूंह जा नंग ॿिए जा ॾिसी वात तोसां बचिया मूंखां कोन थींदो पूरी परवर करे भाती बुख ते मारिया पूरी परवर करे भाती बुख ते मारिया 3 लखन जे एवज़ काई कारी कया मूंखां कोन थींदो मां जे भींगियो भंगोरो सुञो ई सही मां जे भींगियो भंगोरो सुञो ई सही हूं त गैरत छॾे बूट तुंहिंजा चटिया मूंखां कोन थींदो धूड़ थी विया अॻे ई दगा दिल में रखंदे धूड़ थी विया अॻे ई दगा दिल में रखंदे नंद तो वटि ॾिसी पंहिंजे हथ खे टंगिया मूंखां कोन थींदो धरती सान दोखो कबो कीन सहबो धरती सान दोखो कबो कीन सहबो तो जियां मां ईअं मोह ते तो जियां मां ईअं तओ मोह ते मलिया मूंखां कोन थींदो कुर्ब कूड़ो कंदे त मज़ो कोन थींदो कुर्ब कूड़ो कंदे त मज़ो कोन थींदो कंहिंजी इज़त भरी आबरू खे लुटिया मूंखां कोन थींदो मां हा इलेक्शन करे मुंहिंजा मोल यादि आई हा इलेक्शन करे मुंहिंजा मोल यादि आई वोट सस्तो कयां बेज़मीरन अॻियां मूंखां कोन थींदो सात जुमन कॾहिं बि छॾियो कोन वा सात जुमन कॾहिं बि छॾियो कोन वा वगर अॻिते छॾे पेर पोयां कयां मूंखां कोन थींदो